श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल बंदन पूरन कृपा। हिकिड़ी ॾाढी प्यारी कथा मां तव्हांखे ॿुधायां, ॾाढी प्यारी कथा। भक्त शेख फरीद जो नालो तव्हां ॿुधो हूंदो, ॿुधो अथव? गुरबाणीअ में, गुरु ग्रंथ साहिब में जिन जी वाणी ईंदी आहे, उहे शेख फरीद एॾी भक्ति कई, शिथिल पइजी आहे, अन्न जल भुलिजी वियो, रोअण लॻा विरह में भॻवान जे, किरी पिया बेसुध, कांव अची करे नोचे नोचे उनजो मांस खाइण लॻा फरीद साहब जो। त कांव नोचे करे मांस था खाइनि त उन्हनि खे हटाइनि नथा। चओ जय श्री कृष्ण। चवनि था तव्हांजे सेवा में तन लॻी वञे त इहा श्री कृष्ण जी कृपा आहे। फरीद साहब अॼुकल्ह त घर में भी कुछ अनाज ॾियण भी कठिन थी वियो आहे, जीव जंतुनि खे थोरो सो खाराइण भी कठिन थी वियो आहे, बर्दाश्त नथो थिए। अहिड़ा महात्मा थिया आहिनि, पंहिंजो शरीर जो मांस कांव नोचे नोचे खाइनि था, उन्हनि खे मना नथा कनि। फरीद साहब जी वाणी गुरु ग्रंथ साहिब में लिखियल अथव। फरीद साहब पंहिंजे श्री मुख में चयो आहे कि कागा करंग ढंढोलिया चुन चुन खाया मांस। कागा करग ढंढोलिया चुन चुन खाया मांस। ए दुई नैना मत छुओ मोहे पिय मिलन की आस, हरि मिलन की आस। कि हे कागा ता चूने चूने मांस खाओ, स्वागत था, कोई तकलीफ़ ना है, लेकिन एतरी कृपा कजो, हे अखियूं बचाए रखजो, छो जो हिननि नेणनि में नंदलाल के दर्शन करण जी चाहत आहे। या चइबी आहे विरह, इहो चइबो आहे प्रेम। कि तन मन धन गाइण सां न थींदो आरतीअ में, उहो न्योछावर करणो पवंदो भगवान ते। हरे राम हरे कृष्ण हे हरे। उहे फरीद साहब वॾी उम्र, अच्छी दाढ़ी, अच्छा वार, बुजुर्ग, रस्ते में वञनि पिया, पंहिंजे धुन में भगवान जी भक्ति कंदा, हिकु ॾींहुं सुमरन कंदा, कीर्तन कंदा कंदा बाज़ार में साम्हूं वञनि था, भीड़ भाड़ में माण्हू कुछ अची रहिया आहिनि। उन भीड़ में साम्हूं हिकिड़ो जोड़ो पियो अचे, प्रेमी प्रेमिका जो। चओ जय श्री कृष्ण। प्रेमी प्रेमिका गॾु पिया अचनि उतां साम्हूं, ऐं हेॾो फरीद साहब वञनि था, हेॾो प्रेमी प्रेमिका अचनि था। अचानक छा थियो, फरीद साहब त पंहिंजे भक्तीअ में हा ऐं पंहिंजे सिधी राह ते हा, त हुन पुरुष सां गॾु जेकी स्त्री हुई प्रेमिका, उन जो कंधो थोड़ो फरीद साहब सां टकराइजी वियो। और फरीद साहब तो महात्मा हा, निर्विकार हृदय हो उन्हनि जो, शुद्ध मन हुयो, भक्तीअ में सराबोर हा। स्त्री टकराइजी वई। हाणे स्त्रीअ जी ग़लती आहे, फरीद साहब सां हलंदे कोई भुल थी हुई, भुल में ई टकराइजी आहे। त इहा ॻाल्हि उहो जेको पुरुष हुयो, इन जो प्रेमी हुयो, उनखे बर्दाश्त न थी। जबकि फरीद साहब वॾी उमिरि जा हा, उन्हनि खे धक हयां, उन ॾाढी मार ॾिनी। फरीद साहब धरतीअ ते किरी पिया, धरतीअ ते किरी पिया, मथे में चोट लॻी, थोरो सो खून भी वही आयो। चओ जय श्री कृष्ण। जबकि उहा स्त्री चए थी न न छॾियो, हिननि जो कोई दोष कोन्हे, अरे हिननि जो कोई दोष कोन्हे। लेकिन वो क्रोध में आग बबूला थियो कि तूं हिन सां टकरायो आहे साहु करे, हिनखे ठोकर हई आहे। चवंदा आहिनि न जोश ईंदो आहे त वरी कई माण्हुनि खे होश न हूंदो आहे, इन करे पहिरियों होश संभालियो। चओ जय श्री कृष्ण। जॾहिं किरी पिया फरीद साहब, चोट लॻी, मथे मां खून जी बूंदूं वहण लॻियूं, तॾहिं उहे स्त्री पुरुष अॻिते वधिया। जीअं अचानक हलंदे हलंदे उन पुरुष जो, जंहिं फरीद साहब खे घात कयो, चोट लॻाई, उनजो पेर पत्थर सां टकराइजी वियो, लड़खड़ाए करे किरी पियो, ऐं एॾी चोट लॻी कि बेहोश थी वियो, खून जी धार वहण लॻी मथे मां। चओ हरे राम। भीड़ इकट्ठी थी वई। अरे फरीद साहब खे त कुझु न थियो, थोरो सो चोट लॻी, उथी वेठा फरीद साहब, चवण लॻा इहा बि तुंहिंजी कृपा आहे,
दया है। यह भी दात तेरी दातार, या भी तुझी कृपा है। सुख ही थोड़ी दया है, दुख भी कृपा है। असां चवंदा आहियूं धन मिलियो त लाभ कृपा है, सुख मिलियो त दया है, हानि थी त दया ना है, दुख आयो त दया ना है। इहा ई त ग़लती कंदा आहियूं असां। ॿिन्ही में भगवान कृपा कंदा आहिनि, सुख में दया कंदा आहिनि ऐं दुख में कृपा कंदा आहिनि। ॿिन्ही में अपार कृपा कंदा आहिनि। उन्हनि खे दया कृपा जे अलावा कुझु ईंदो ई कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। असां वांगुरु थोरी न भगवान, उन्हनि खे केवल करुणा करणु ईंदी आहे। हे त असांजी सम्झ नंढी आहे त सम्झी न सघंदा आहियूं। फरीद साहब शुक्र था कनि, प्रभु सभ जो भलो कर। लेकिन जीअं ई उनखे चोट लॻी सभु चवणु लॻा हे पापी आहे, वीचारे बुजुर्ग खे मारियो अथई। चओ जय श्री कृष्ण। संत जी आह लॻी अथसि, महात्मा जी, उनजी बददुआ लॻी अथसि। वीचारी स्त्री बि चए पई हा हा हा, निर्दोष निरपराध हिन संत खे मारियो आहे, होश में ई नथो अचे। बार बार हिलायूं छंडायूं पोइ बि होश में नथो अचे। वापसि आई डुकंदी डुकंदी, फरीद साहब जे चरणनि ते किरी पई। उहा स्त्री हथ जोड़े चए थी पई, बाबा बाबा कृपा कयो, कृपा कयो, कृपा कयो। उनखे ॾाढी चोट लॻी आहे। फरीद साहब चवनि था, पुट मां त कुझु न कयो। न न न, तव्हांजी बददुआ लॻी आहे। चओ जय श्री कृष्ण। तव्हांजी बददुआ लॻी आहे। फरीद साहब खिलण लॻा, चई पुट मां त तुंहिंजे पीउ जे उमिरि जो आहियां, अछी ॾाढ़ी अछा वार थी आहिनि, तूं मूंसां टकराइजी वईं, लेकिन मुंहिंजे मन में कोई गैर भावना न हुई। लेकिन तुंहिंजे प्रेमीअ मूंखे मारियो, ठीकु आहे, लेकिन पोइ बि असां बददुआ ॾियूं। असांजे कृष्ण अञा एतिरो हेठि नीचो न किरायो आहे असांखे कि तोखे बददुआ ॾियूं। भले तुंहिंजे प्रेमीअ मूंसां ग़लति व्यवहार कयो, लेकिन असां एतिरा किरियल न आहियूं कि तोखे बददुआ ॾियूं। चओ हरे राम। कॾहिं बि संतनि जे मुख मां बददुआ न निकिरंदी आहे, दुआ ई निकिरंदी आहे। चए थी न, अगरि अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त मुंहिंजे प्रेमीअ खे चोट न लॻी हा, किरी न पए हा, बेहोश थी वियो आहे, ईअं छो थियो? खिलण लॻा फरीद साहब, चवण लॻा ॿुध, तुंहिंजो जेको दोस्त हुयो, तुंहिंजो जेको दोस्त हुयो, उनखे मां जानबूझ करे तकलीफ़ न ॾिनी। तूं टकराइजी वई मूंसां, मां तुंहिंजे पिता जे उमिरि जो आहियां, लेकिन तुंहिंजे दोस्त खे छा अची वियो? क्रोध अची वियो। उन मूंखे एॾी मार ॾिनी, जबकि मां निर्दोष हुउमि। अकारण बिना वजह जे ग़लति फहमीअ में उन ॾिठई त मूंखे मार ॾिनई, उनखे गुस्सो अची वियो। चओ जय श्री कृष्ण। अरे तुंहिंजे प्रेमीअ त बेवजह मूंखे मारियो आहे, त मुंहिंजे दोस्त खे गुस्सो न आयो हूंदो छा? मुंहिंजे प्रेमीअ खे बि त गुस्सो आयो हूंदो। इहा चोट बददुआ मुंहिंजी न आहे, इहा त श्री कृष्ण जी मार अथई, उनखे अरदास कर। असां त हिन महिल बि तुंहिंजो भलो था चाहियूं। चओ हरे राम। कई अहिड़ा मूर्ख माण्हू बि रहंदा आहिनि, उहे जेके संतनि खे बि सम्झंदा आहिनि शायदि हिन कुझु करे छॾियो आहे, हिन नज़र हई आहे। चओ हरे राम। हरे राम। तॾहिं चवणु लॻी, बाबा तव्हांजी भॻवान ॿुधंदा आहिनि, तव्हां अरदास कयो। फरीद साहब जॾहिं अरदास कई त वरी हुनखे होश अची वियो, पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थियो। इन करे चवंदा आहिनि, मेरे प्रीतम की कैसी मधुर चाल है, उन्हें आठों पहर बस मेरा ख्याल है। केवल भक्त भगवान जो ध्यानु न कंदो आहे, भगवान भी भक्त जो ध्यानु कंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद।